नाज़रीन, मुबारकपुर ऐं भरपासे में बिजली की लोड शेडिंग माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मीरपुर ॿोड़ो फीडर ते बिजली जी 18 खां 20 कलाक लोड शेडिंग सबबि कारोबार पिणु मुतासिर थी रहियो आहे। उन हवाले सां पेश आहे अहसान मस्तूरी जी हीअ रिपोर्ट। मुबारकपुर ऐं भरपासे में बिजली की बदतरीन लोड शेडिंग माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। कारोबारी हज़रात जेके आहिनि उहे तमामु घणो परेशानी जो शिकार आहिनि। हितां जो कारोबार जेको आहे सो ईद मथां आहे। दर्जी हुजनि या अटे जूं चकियूं हुजनि या बर्फ़ जा कारखाना हुजनि, उहे सॼो ॾींहुं बंदि रहण करे उन्हनि जा मालिक जेके आहिनि सो उहे परेशान आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे ॻोठ मुबारकपुर तालका ठुल में साईं 24 कलाकनि में बिजली न आहे। मीरपुर फीट सां असांजी कन्वर्ट थियल आहे। 24 कलाकनि में सिर्फ़ु 3 कलाक बिजली था ॾियनि। 3 कलाकनि में असां छा कयूं? तव्हां ॾिसो सॼो कारोबार ठुप लॻो पियो आहे। 1.5 महीनो थियो आहे, लॉकडाउन थियो आहे। मथां लॉकडाउन में गवर्नमेंट बिल माफ़ कया, उहे बि ॻोरा बिल आया आहिनि दुकाननि जा, उन्हनि जा पोइ बि असां किस्तां करे पीआयूंसीं। पोइ बि असां इहो इल्तिजा आया 24 कलाक में 3 कलाक मिले थो। इस जे हिसाब सां ॻाल्हायोसीं साईं, जेका बि एक्शन वारो चए थो तव्हांखे बिजली एतिरी मिलंदी, छो जो तव्हां वटि पेमेंट न आहे। साईं, असां वटि पेमेंट आहे पर वापदारा न हलनि नाकारा आहिनि। पंहिंजूं ख़र्चियूं वठी 50-50, 100-100 हज़ार वठी पंहिंजो जेब भरनि था। असां त मरी विया तव्हांजो साईं। असां नाइंसाफ़ी आहे। वापदारनि ॾे कॉल कयो साईं, फॉल्ट आहे। साईं, जॾहिं उन्हनि खे कंहिं वॾेरे ई फ़ोन थो अचे, पोइ फॉल्ट जी ज़रूरत ई न आहे, मिंट में बिजली हली थी वञे। असां खां नाइंसाफ़ी आहे। हेॾी गर्मी आहे, ॾिसो था मथे जोड़ा का कारोबार हले ई नथो। सोलर सिस्टम ते गुज़ारो थिए ई नथो, न इस्त्री तपे थी, न का शइ थिए थी। असांजे ॻोठ जी हिन वक़्तु इलाइक़े जी जेकी बि पेमेंट आहे उहा ॾिनल आहे। असांजी बिजली बंदि आहे। बक़ाया तव्हां ॾिसो था आज़ार अटे जूं चकियूं आहिनि, बर्फ़ कारखाना आहिनि, दर्जी आहिनि, ॿी बिजली जो इस्तेमालु ज़रूरत में आहे जेकी असांखे नथी टाइम ते मिले। जे अगरि असांजी बिजली सही न हलंदा असां पंहिंजो रोड बंदि कंदासीं। दिल्ली जेका बात ते घेराव कंदासीं एक्शन ऑफिस ते। असांजो CM सिंध खे अपील आहे त महिरबानी करे असांजो नोटिस वरितो वञे। लाइन छिकियल आहे मीरपुर खां, उहा बिल्कुलु लाइट नथी हले ऐं असां पंहिंजो गुज़र सफ़र छा ते कयूं। ऐं हिकु त असांजो सिलाई जो कमु अहिड़ो आहे जेको बिजली खां सवाइ थी नथो सघे। अगरि बिजली हलंदी त असांजो कारोबार में इज़ाफ़ो थींदो। में बिजली जो तमामु घणी लोड शेडिंग आहे। असांजा कारोबार मुतासिर थी विया आहिनि। असां आला अमलदारनि खे दरख़्वास्त करे थकी पिया आहियूं त असांजी लोड शेडिंग ख़तमु थी वञे। असां आज़ार कुझु सालनि खां वठी आहे। असांजो माले जो ट्रांसफार्मर आहे, तक़रीबन हुनखे महीनो थी वियो आहे, ख़राबु आहे, को असांखे ठाराए नथो ॾिए। कारोबार सॼो बिजली ते आहे। असां सां तमामु घणो ज़ुल्म आहे। बिजली त हिते हले ई कान थी, ॾाढो ज़ुल्म आहे शहरी मुतासिर तरह मां। जीअं त असांजे मुबारकपुर में बिजली जो ॾाढो आज़ार आहे ऐं असां हिते मायूस बणिया वेठा आहियूं। रोज़गार न आहिनि, सिलाई जो कमु कंदा आहियूं। सॼे ॾींहं में असां हिकिड़ो जोड़ो बि नथा ठाहियूं, सिर्फ़ु बिजली जो इंतज़ारु वेही कयूं था त कंहिं महिल ईंदी। असां तव्हांखे गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी करे लोड शेडिंग ख़तमु कई न त असां एहतिजाज कंदासीं। असां जेको आहे न मुतासिर थियो आहे। बिजली हले ई नथी, 2 ॾींहं बिजली गुम आहे। असां SDO खे अपील था कयूं त महिरबानी करे बिजली हलाए। असांजो रोज़गार तमामु मुतासिर थियो आहे। मुबारकपुर में बिजली बिल्कुलु न आहे। इन जे करे असांजा टोटल कारोबार बंदि आहिनि। जेको दर्जा पिया दुकान आहे या होटल जो कारोबार आहे या ॿियो कुझु बि जेको बि कारोबार आहे, असां बिल्कुलु महरूम आहियूं। जीअं त नाज़रीन, मां मुबारकपुर शहर वासियुनि ऐं कारोबारी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त बिजली जी बदतरीन लोड शेडिंग सबबि जेको आहे असांजो कारोबार तमामु घणो मुतासिर पियो थिए। कैमरामैन ज़फरुल्लाह मस्तूरी सां गॾु अहसान मस्तूरी, मेरा TV न्यूज़।